जस भयउ उजागर बूढ़हि आनहि बोरहि जेहि सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, तव्हां सभिनि जो स्वागत आहे श्री गंगा धाम उदासीन दरबार में, जिते असां श्री रामचरित मानस ते सत्संग करे रहिया आहियूं। असां ॿुधोसीं रामेश्वर जो प्रसंग ऐं सेतु बंध। भगवान राम सेतु ठारायो, पुल हितां खां होस ताईं लंका ताईं, रामेश्वर खां लंका ताईं उस पुल तैयार थियो। पोइ ही चौपाइयूं आयूं आहिनि, बांधा सेतु नील नल नागर। सेतु त ठाहियो नल ऐं नील, राम कृपा जस भयउ उजागर। पर मूल तो हो हिन में कारण राम कृपा। प्रभु श्री राम जी कृपा सां ई इहो सभु कमु थियो आहे। न को हिन में नल जी वॾाई, न नील जी, न समुंड जी, न को पत्थरनि जी। इहे सभु योगदान सहायक सिद्ध थिया आहिनि, इहे निमित्त थिया सभु। पर असली त आहे हिन में पुठियां राम कृपा। गोस्वामी तुलसीदास लिखे थो, पत्थर जो स्वभाव कहिड़ो आहे? बूढ़ई ॿुॾणु। पत्थर जो स्वभाव आहे पाणीअ में विझ त ॿुॾंदो, बल्कि आन है बोरई, ॿियनि खे बि ॿोड़ींदो आहे। अगरि कोई पत्थर जो सहारो वठी पाणीअ में वञे त उहो बि ॿुॾी वेंदो। पत्थर जो गुण अहिड़ो। वण जेके लकड़ी जा थींदा आहिनि हूअ बि तरंदा आहिनि, पर अगरि पत्थर सां ॿधिया वञनि त ॿुॾी वेंदा। त पत्थर त उहे थींदा आहिनि जेके पाण बि ॿुॾंदा आहिनि, उन जे उन जो संग कयो उहे बि ॿुॾंदा आहिनि। कुझु अहिड़ा संसार में बि प्राणी थींदा आहिनि, पाण ॿुॾंदा आहिनि, हेठि किरंदा आहिनि, ऐं जिन उन्हनि जो संग कयो हूंदो आहे उन्हनि खे बि ॿोड़ींदा आहिनि। पर ही राम कृपा आहे जो उहे ॿुॾण वारा पत्थर बि अॼु तरनि पिया था। कोई चए उहो त नल नील जे करे पिया तरनि। नल नील खे सराप हो कि तव्हां पाणीअ में पत्थर विझंदा त उहे तरंदा,
पर उहे पत्थर पाण में मिली कीअं विया? तरण त ठीकु आहे, पर उहे त हेॾा होॾा फैलिजी बि सघनि पिया न, हे पाण में कीअं मिलिया? पोइ हिकु कथा त इहा बि ईंदी आहे कि पत्थरनि ते राम राम लिखियो वियो, हिकु पत्थर ते रा ॿिए ते म, पोइ पाण में मिली विया राम अखर सां। सभु ॻाल्हियूं हूंदे बि जेसिताईं राम कृपा न हुजे तेसिताईं कोई कमु नथो थी सघे। हिन सृष्टिअ में सभु कुझु आहे, पर जेसिताईं परमात्मा न हुजे, उन जी शक्ति न हुजे, तेसिताईं सुचारू रूप सां न हली सघे आहे पृथ्वी या सॼो ब्रह्मांड। असांजे शरीर में जेके जेके अंदरि शयूं आहिनि, उहे नकली बि अगरि कोई वैज्ञानिक ठाहे वठनि त बि मनुष्य कोन ठाहे सघंदा, छो त हिनखे हलाइण वारी जेका शक्ति आहे असली उहा आहे। त सेतु त ठहियो, सभिनी जो योगदान हो उन में, पर कंहिंखे अहंकार करण जी आवश्यकता कान्हे, उन में मूल त आहे राम जी कृपा। बूढ़े आने बोरे जेई, भय उपल बोहित समतेई, महिमा यह न जलद कह भरनी, पाहन गुण न कपिन कह करनी। न कोई वानरनि जी का करामात आहे त छा आहे? श्री रघुबीर प्रताप ते सिंधु तरे पाशान, ते मति मंद जे राम तज भजय जाहे प्रभु आन। हिकु भजन बि आहे, राम जी के नाम ने तो पत्थर भी तारे हैं, राम जी के नाम ने तो पत्थर भी तारे हैं, जो ना जपे नाम वो तो किस्मत के मारे हैं, जो ना जपे नाम वो तो किस्मत के मारे हैं। राम जी के नाम ने तो पत्थर भी तारे हैं, राम जी के नाम ने तो पत्थर भी तारे हैं, जो ना जपे नाम वो तो किस्मत के मारे हैं, जो ना जपे नाम वो तो किस्मत के मारे हैं। राम जी के नाम को शिव ने ध्याया, तुलसी ने राम जी पे सब कुछ लुटाया, तुलसी ने राम जी पे सब कुछ लुटाया, राम जी के नाम को शिव जी ने ध्याया, तुलसी ने राम जी पे सर्वस लुटाया। कबीरा राम जी पे भय मत वारे हैं, कबीरा राम जी पे भय मत वारे हैं, ओ कबीरा राम जी पे भय मत वारे हैं, जो ना जपे नाम वो तो किस्मत के मारे हैं, जो ना जपे राम वो तो किस्मत के मारे हैं। राम जी के नाम ने तो पत्थर भी तारे हैं, राम जी के नाम ने तो पत्थर भी तारे हैं, जो ना जपे राम वो तो किस्मत के मारे हैं, जो ना जपे राम वो तो किस्मत के मारे हैं। राम नाम अमृत है, राम नाम चंदन, राम नाम देव जपे संत करे वंदन, राम नाम देव जपे संत करे वंदन, राम नाम अमृत है, राम नाम चंदन, राम नाम देव जपे संत करे वंदन। महावीर राम नाम हृदय में धारे हैं, महावीर राम नाम हृदय में धारे हैं,
जो ना जपे नाम वो तो किस्मत के मारे हैं। जो ना जपे राम वो तो किस्मत के मारे हैं। राम जी के नाम ने तो पत्थर भी तारे हैं। राम जी के नाम ने तो पत्थर भी तारे हैं। जो ना जपे राम वो तो किस्मत के मारे हैं। जो ना जपे राम वो तो किस्मत के मारे हैं। राम 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 जपो राम ही ध्याओ। राम राम प्रेम ज्योत घर घर जगाओ। राम नाम प्रेम ज्योत घर घर जगाओ। राम 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 जपो राम ही ध्याओ। राम राम प्रेम ज्योत घर घर जगाओ। उन्हीं के भजन बिन पल न गवाना रे। उन्हीं के भजन बिन पल न गवाना रे। जो ना जपे नाम वो तो किस्मत के मारे हैं। जो ना जपे राम वो तो किस्मत के मारे हैं। राम जी के नाम ने तो पत्थर भी तारे हैं। राम जी के नाम ने तो पत्थर भी तारे हैं। जो ना जपे नाम वो तो किस्मत के मारे हैं। जो ना जपे राम वो तो गोस्वामी तुलसीदास लिखे थो ते मति मंद उहे मति मंद आहिनि मूर्ख आहिनि मति मंद जे राम तज भजै जाय प्रभु आन। जेके अहिड़े श्री राम खे छॾे करे ॿिए कंहिंखे पंहिंजो स्वामी ठाहे वेठा आहिनि। जंहिं राम जे नाले सां पत्थर तरी था वञनि उनखे छॾे करे ॿिए कंहिं अहिड़ी जी था शरण वठनि जिते उन्हनि खे थोरो दिलासो थो मिले कि कार्य जा राज़ थी वेंदई, दुख दूर थी वेंदई, धंधे में बरकत पवंदई। दिलासो उहो बि गारंटी न। मतिलबु माण्हूअ खे सुखनि सांसारिक सुखनि भोगनि जी एॾी चाहना आहे ऐं जीअं जीअं समय बीतजे थो चाहना वधंदी थी वञे माण्हूअ जी कि मूंखे अञा सुख हुजनि, अञा पैसो हुजे, अञा सुविधाऊं हुजनि। त उन्हनि सुखनि सुविधाउनि जे चकर में हू हर कंहिंजी शरण में किरी थो पए। जेको अचेसि उन जी शरण में भली मिले चाहे न, पर अगरि कंहिं प्रचार कयो आहे पंहिंजो ईअं कि मूं वटि अचण सां तूं अमीर थी वेंदे, त माण्हू त किरी थो पए अहिड़े राम खे छॾे करे। जंहिं राम में एतिरी शक्ति आहे कि पत्थर बि तरण लॻा, पाण में मिली विया पत्थर। श्री रघुवीर प्रताप ते सिंधु तरे पाशान। ते मति मंद जे राम तज भजै जाय प्रभु आन। ॿिए खे वञी पंहिंजो प्रभु था ठाहिनि, उहे मति मंद अहिड़े राम खे छॾे करे ॿिए खे भॻवान था ठाहे छॾनि। अॼु मूंखे हिकिड़ो कोई संत चए पियो, उहो ठकुर झूलेलाल जी पुॼारीअ जो आहे कोई, उन चई साईं असां त झांकी कढाराईसीं कॾहिं चेटीचंड ते साईं झूलेलाल जी कहिड़े शहर में, हा भंडारा में। त चई जेका झांकी हुई उन में साईं झूलेलाल वेठो आहे, हथ में ग्रंथ ऐं हेठि ॿार वेठा आहिनि स्टूडेंट। मां सुठो, पर चई ख़बर अथव म्यूज़िक कहिड़ो पियो हले? चयोमांसि कहिड़ो? चई राम धुन। त मां चयोमांसि पोइ ऑब्जेक्शन कोन खई तोखे, छो त कुझु छोकिरा अहिड़ा सक्रिय आहिनि जेके बाल जी खाल कढी ईंदा आहिनि हर ॻाल्हि में। त उन्हनि ऑब्जेक्शन चई छा ऑब्जेक्शन खणंदा जॾहिं एॾो सुठो रिस्पॉन्स मिले पियो। चई मां त हिकु ई ॻाल्हि चई आहे सभिनी छोकिरनि खे
कि जॾहिं साईं झूलेलाल रहियो हूंदो सिंध में ऐं अगरि पंहिंजे शिष्यनि खे कुझु नाम जपाराईंदो हूंदो त उहो कहिड़ो नाम हूंदो? कंचू? छा झूलेलाल इहो चवंदो जय झूलेलाल चओ? उहो इहो त न चवंदो। अगरि उहो धर्म बचाइण आयो हो, सभिनि खे उपदेश करे पियो, त उन कहिड़ो नाम जपायो हूंदई? राम राम। ॿियो बि थी सघे थो, पर हिन जो चवणो कि राम नाम जी वधीक संभावना आहे। छो त रघुवंशी सूर्यवंशी सॾाए रहंदा आहिनि पाण खे। साईं झूलेलाल अगरि सूर्यवंशी हो त उहो राम जो नालो जपाराईंदो न। ऐं राम राम कॉमन आहे। त अहिड़े राम नाम खे छॾे, राम जी शरण छॾे, असांजो समाज कंहिंजी शरण में पियो थो वञे? हर को पंहिंजे 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 नंढे कंहिंखे पकड़े वेठो आहे, सिर्फ़ु इन लालच में कि मुंहिंजी कुझु इज़त वधे, समाज मजबूत थिए, उन सां मतिलबु कान्हे। अॼु सिंधी भाषा दिवस आहे न, तव्हांखे लख लख वाधायूं। अॼु कहिड़ो ॾींहुं आहे? सिंधी? हा, 10 अप्रैल ते असांजे भारत सरकार में 1967 में मान्यता मिली। हा, असांजी सिंधी ॿोलीअ खे कि इहा हिकु भाषा आहे, देश जी भाषा आहे। हाँ, सोरहीं भाषा, बिल्कुलु। पर असां छा इहा मान्यता वठी कहिड़ा पहाड़ उखाड़ियासीं, छा कयोसीं? पाण अञा घटि कंदा वियासीं, सिंधी ॿोली घटाईंदा वियासीं। ॿारनि सां केरु किथे थो ॻाल्हाए? धीरे धीरे जॾहिं उहो ॻाल्हाइण वारा ई न बचंदा त उहा सोरहीं मान्यता छा कंदासीं? कहिड़ो फ़ाइदो? ॿी हिकु ॻाल्हि ॿुधायांव, जेके ही केस था अचनि कि असांजे समाज जूं छोकिरियूं ॿिए समाज जे छोकिरनि सां भॼी थियूं वञनि, चवण में मूंखे उहो कोन्हे शर्म या संकोच। माण्हू चवनि कि साईं ढकियो न, ॿुधायो छो था? माण्हू इहो बि उहो ॾींदा आहिनि प्रस्ताव कि अगरि का बुराई आहे पंहिंजे समाज में, ॿुधाइणु ज़रूरी आहे छा? त सही आहे उन जी सलाह? अहिड़ा कीअं दूर थींदी? हो था चवनि हिकु ॿ कयो त छॾियो न, त असां बाक़ी छा कयूं? बसि ढके करे नचो ऐं नचायो ऐं कमायो, बसि खाई पी लय कयो। न, इहो असांजो कमु कान्हे, अहिड़ो सुम्हियल मूर्छित कमु। इहो उन्हनि जो कमु आहे जंहिं वटि ॿियो कोई टैलेंट कान्हे, उन्हनि जो कमु आहे इहो ढकणु। त ही अनेक केस थियनि पिया था ऐं ढकिया वेंदा ई आहिनि ऑलरेडी। तव्हांखे न त ख़बर कान्हे संख्या घणी आहे। अॼु बि अची वियो, अॼु ई सिंधी भाषा दिवस जे ॾींहुं उन हिकु शहर में, मां नालो न खणंदमि, पेपर में विज्ञप्ति ॾियारी आहे कि असांजी धीअ, हाणे उन सां असांजो कोई मतिलबु कान्हे, छो त उहा पंहिंजी मर्ज़ीअ सां भॼी वई आहे, कंहिंसां शादी वञी कई अथई ॿिए सां, ऐं इस्लाम धर्म क़बूल बि करे छॾियो अथई। हाणे ॿुधायो हिन में छा माइटनि जी ऐं समाजिक जेको असांजो ढांचो आहे, इन्हनि जी ग़लती कान्हे? जेको सिस्टम आहे असांजे समाज जो, कोई नेतृत्व कान्हे, कोई चवण वारो कान्हे, कोई नियम कान्हनि, कोई सिद्धांत कान्हनि। हर को पंहिंजी पंहिंजी संस्था ठाहे बढ़िया अध्यक्ष ठही बसि वेठो आहे। त हिकु वॾो कारण अथव छोकिरियुनि जे, पंहिंजे समाज जी छोकिरियुनि जो ॿिए समाज जे छोकिरनि सां चकर थियण या भॼी वञण जो हिकु वॾो कारण अथव कि उन्हनि छोकिरियुनि बचपन में पंहिंजी ॿोली कोन ॻाल्हाई आहे। माउ पीउ उन्हनि सां सिंधीअ में ॻाल्हायो ई कोन्हे, इहो वॾो कारण अथव। छो त हुन जॾहिं सिंधी ॻाल्हायो ई कोन, हिंदी ॻाल्हायईं घर में बि, मम्मी पापा आप आ गए, त जॾहिं हुनजी जान पहचान थी कि नॉन सिंधीअ सां, त हुनजे लाइ उहो धारियो थोरे ई आहे, उहो अदर पर्सन थोरे ई थियो, उहो ॿी कास्ट जो थोरे ई थियो।
छो त घर में बि हिंदी ॻाल्हाईंदी आहे त ॿाहिरि बि हिंदी थी ॻाल्हाए त हिन में उनखे कुझु फ़र्क़ु नज़र न ईंदो आहे। इन करे उहा चवंदी आहे कि इसमें बुराई क्या है। मां अगरि हुन सां शादी थी करणु चाहियां त हिन में बुराई कहिड़ी आहे। त ॾाढो वॾो कारण अथव सिंधी न ॻाल्हाइण जो इहो इफेक्ट पए थो। छोकिरियूं ॿिए में शादी थियूं कनि त हिकु कारण इहो बि आहे। जंहिं हिसाब सां सिंधी ॿोली घटिजंदी थी वञे, मूंखे लॻे थो कि असांजी जेका पीढ़ी हूंदी, असांजी मुंहिंजी थो चवां, उहा सिंधी ॻाल्हाईंदी त पोइ असांजी पीढ़ीअ खे यूनिक दर्जो मिलंदो कि ही अलॻि ई हू आहिनि जेके ॾाढा दुर्लभ जंहिंखे मञियो वेंदो आहे। ऐं भली असांजी पीढ़ीअ खां पोइ वारी पीढ़ी धीरे धीरे शायदि समाप्त थी वञे, पर मूंखे इहो ख़ुशी रहंदी कि जहिड़ी तरह जे असां चवंदा आहियूं कि सिंधियुनि जो आख़िरी हिंदू राजा हो राजा ॾाहिर सेन, तीअं उन आख़िरी जेॾी महिल नालो ईंदो न कि भारत में आख़िरी सिंधी ॻाल्हाइण वारो कोई हो त गंगाधाम दरबार जो कोई हो। छो त असां त क़ाइमु रखंदा ईंदासीं, भली 100 सालनि खां पोइ या 200 सालनि खां पोइ असांजे तरफ़ां एंड थिए, पर आख़िरी असां ई हूंदासीं। त इहो चवंदा आख़िरी सिंधी ॻाल्हाइण वारो ही हो, त आख़िरीअ में ई नालो अचे भली। बाक़ी छो त हू प्रयास हाणे विफल थी विया, ॿोली बचाइण जा उहे विफल थी विया। हाणे मां उहो नथो चवां, हाणे मां बसि इहो थो ॿुधायां कि जेको ॿोली बचाईंदो उन खे जस मिलंदो, उनखे माण्हू ॻोल्हींदा। पोइ केॾांहुं वेंदियूं इहे भाषाऊं 16हीं मान्यता में जेको उन्हनि बजट बि त ॾींदा न। पोइ त अगरि शासकीय मान्यता मिलंदी आहे भाषा खे त बजट बि तयारु थींदो आहे कि एतिरो ख़र्चु करिणो आहे भाषा बचाइण लाइ। उहो कंहिंमें ख़र्चु कंदा? असां जहिड़नि ते जेके थोरा घणा सिंधीअ में या त कथा कंदा हूंदा या कोई गीत संगीत, उन्हनि जे लाइ बचंदो उहो बजट। इन आसरे ते असां वेठा आहियूं, सिंधी इन करे पिया था ॻाल्हायूं। हालांकि असां कोई बि कमु इन लालच जे करे कॾहिं कोन कयो आहे, पर उहो मिली वेंदो आहे उपहार। त सिंधी ॻाल्हाइण जे लाइ इहो न सोचबो आहे कि मूंखे बेनिफिट छा मिलंदो, या अॼुकल्ह हले नथी, हले चाहे न हले, असांजो कर्तव्य आहे, धर्म आहे। ग, ॼ, ॿ, ॾ इहे अखर ॿिए कंहिं भाषा में कान्हनि, त उहो असांजी ग़लती आहे न। असांजी ग़लती आहे नथा अचनि त। अगरि अची वञनि न इहे अखर कंहिंखे, उन माण्हूअ जो ऑटोमेटिक दिमाग़ अलॻि ई थी वेंदो अथव, तेज। छो चवंदा आहिनि सिंधी सियाणा होशियारु? छो त इहे अखर ॻाल्हाइण जे करे अहिड़ी का टच थींदी आहे नस इहे अखर ॻाल्हाइण सां, जो सिंधियुनि जो अलॻि ई दिमाग़ विकसित थींदो आहे। अखर ॻाल्हाए त न त न, त उहे नथा ॻाल्हाइनि त अॼु जा सिंधी कहिड़ा थी विया आहिनि वीचारा, न ओरिजिनल न डुप्लीकेट। हाणे हैरानी थींदी आहे, असां ॿाहिरि बि वेंदा आहियूं, गुजरात में वञूं त जेके गुजरात जा सिंधी आहिनि न, उन्हनि जी सिंधीअ में गुजराती टच हूंदो अथव। महाराष्ट्र जे सिंधियुनि जी सिंधी कहिड़ी आहे? हू गानो आहे न, गुजरात में रहंदा ऐं सिखंदा गुजराती, ॿुधो अथव? आंधीअ में जोत जॻाइण वारा सिंधी, गुजरात में रहंदा ऐं सिखंदा गुजराती। मराठी महाराष्ट्र में सिंधी रहंदो हूंदो त उनजी अलॻि सिंधी थी वई आहे, बंगालीअ जी अलॻि सिंधी। त ईअं न थिए कि गुजरात जो सिंधी ऐं महाराष्ट्र जो सिंधी पाण में मिलनि ऐं हिक ॿिए जी सिंधी न सम्झी सघनि, सिंधी सिंधीअ जी भाषा न सम्झी सघे। इहा भाषा सम्झी वेंदा, पैसो आहे पैसो आहे। अच्छा उहो बि सम्झ में कंहिंखे कोन पियो थो अचेव,
गानो तव्हांखे अथव यादि अथव? बसि इहो ई यादि आहे न, पैसो आहे पैसो आहे। बाक़ी हुनजा बोल थोरी कंहिंखे पकड़ में आया आहिनि। उहो पाकिस्तान जो आहे, उहे अखर आहिनि। हिकिड़े इन ते वरी ॿियो कढियो अथई, धंधो न आहे, हे न आहे, हो न आहे, पर ईअं कुझु न, अलॻि हिकिड़ो हितां जी कढियो अथई। ॾिसो, मां पियो चवां सिंधी ॿोली इन खे न चइबो की असां कुझु बि चई करे ऐं चऊं की सिंधी ॿोली बचाईसीं। हा, अखर भली हिंदी अची वञनि पर ग्रामर उहा रहे सिंधीअ जी। ग्रामर सम्झो था न, वाक्य सिंधीअ जो रहणु खपे। अखर भली अंग्रेजी अची वञे या गुजराती अची वञे, कोई वांदो न आहे। मराठीअ जो अची वञे पर कोई वांदो न आहे, इहो सिंधी अखर कान्हे, इहो गुजराती आहे। छो त सिंधीअ में वांदो अखर ॿी जॻह ते कमु ईंदो आहे। वांदो यानी फोकट, फोकट सिंधीअ लाइ छा आहे वांदो? हा, वांदो यानी फुर्सत में, फोकट में, फुर्सत में। त असां भले हिंदी ॻाल्हायूं विच में अखर, पर हू त सिंधी हुजे। हीअं थोरी हलंदो की मां कल स्कूल वियो हुअसि, अरे चओ न कल्ह स्कूल वियो हुअसि। ऐं ॾाढा रे ईअं चवनि की मां कल्ह स्कूल वेंदुसि। अरे सुभाणे चओ हिनखे वेंदुसि, फ्यूचर छा, कहिड़ो सेंट। ग्रामर बचाए रखूं बसि असां, पोइ बसि अखर विच में कहिड़ा भली वेंदा। पोइ हुन में हू नेतागिरी करण जी ज़रूरत कान्हे की शुद्ध हिंदी हुजे, शुद्ध सिंधी हुजे, उहो ज़रूरी कान्हे। अखर मटिजी विया आहिनि असांजा, भारत में रहूं था त। पर अचो हिकु भॼन ॻायूं। हलो हे तक बैंड बाजा खूब बजाए, घिट मिट गाना गायो, यारो नचो कुॾो पर पंहिंजी ॿोली की न विसारियो। मिठड़ी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली। तंहिंखे मां कीअं विसारियां, सब कुछ छॾे तू आए पंहिंजे वतन जे ख़ातिर, सब कुछ छॾे तू आए पंहिंजे वतन जे ख़ातिर। हो सब कुछ छॾे तू आए पंहिंजे वतन
साण आंधी, लेकिन तू साण आंधी पंहिंजी अबाणी बोली, अबाणी बोली, मिठड़ी अबाणी हर क़ौम जी सुञाणप उन जी ज़बान आहे, हर क़ौम जी सुञाणप उन जी ज़बान आहे, ओ हर क़ौम जी सुञाणप उन जी ज़बान आहे, ज़िंद है तू सिंधी आहीं, तू सिंधिया ज़िंद है चित जी बोली, मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली, ओ जग में हो जग में सिंधने जा आहिनि जय जयकारा, आहिनि जय जयकारा सिंधी कुर्बवारा, ओ सिंधी आहिनि होशियार चवे सॼो संसार, सिंधी आहिनि होशियार दर्दी दोखिन जा से आहिनि मददगार, दर्दी दोखिन जा से दीन ऐं हीन जा आहिनि सहारा, सिंधी कुर्बवारा जिया जा जियारा, हो जग में सिंधियुनि जा आहिनि जय जयकारा, आहिनि जय जयकारा सिंधी कुर्बवारा। ही जेका तारीफ़ आहे सिंधियुनि जी उहा तॾहिं आहे जॾहिं उहे सिंधी भाषा ॻाल्हाईंदा हुजनि। हिंदी ॻाल्हाइण वारनि जी तारीफ़ कान्हे इहा। बसि ईअं न चए कि मुंहिंजो पीउ सिंधी हो, मां सिंधी हुई, लेकिन मैं हिंदी बोलता हूँ। उनखे कोन मिलंदा इहे विशेषण कि सिंधी आहिनि होशियार। सिंधी तॾहिं समझदार हो जेसिताईं उहो सिंधी ॻाल्हाईंदो हो पंहिंजे ॿारनि सां, ऐं ॿियो जुड़ियल हो इन्हनि संतनि सां, सिंधी संतनि सां। सिंधियुनि जो तॾहिं पतन शुरू थियो आहे जॾहिं ॿोली छॾनि ऐं इहे अहिड़ा स्थान छॾे पंथनि में हलिया विया। अलॻि अलॻि उन्हनि पंथनि में हलिया विया जिते सनातन धर्म जो नामो निशान ई न आहे। पोइ उन्हनि जो पतन शुरू थियो आहे। उहो सिक निकिरी वई, प्रेम निकिरी वियो, केवल हाणे चालाकी वञी बची आहे। केवल स्वार्थ, मुंहिंजो कमु कीअं थिए, होशियारी, कूड़, कपट। छा इहा उमेद कई हूंदी असांजे वॾनि कि सिंध मां हिते वेंदासीं त हीअं थी वेंदा ॿार असांजा, न ॿोली बचाईंदा, न संस्कृति, न लक्षण, हर को होशियार थी वेंदो पंहिंजो पाण में ई। त ईअं न थिए। जेका महिनत पहिरीं कयनि वॾनि, जो असांखे मान्यता मिली आहे संविधान में, उनखे असां बरक़रार रखूं। त सिंधी भाषा जे ॾींहं ते मां इहो ई चवंदुमि, सिंधी थियण ते फ़ख़ुरु कजो। मूंखे ॿुधायो, अॼु अगरि प्रश्न पुछियो वञे समाज में कि छा तव्हां ॿिए जनम में बि सिंधी थियणु चाहींदा, त छा जवाबु ईंदो?
अधिकतर न ईंदो जवाबु न। ॿाहिरां भली कुझु बि चवनि फेसबुक ते होए होए होए, पंजाबी थियणु चाहींदा, गुजराती थियणु चाहींदा, गुजरातियुनि जी रोटी खाई ॾिसो, सभिनि जी पंहिंजी पंहिंजी आहे। सिंधियुनि खे इहो अॼु जे समय में असांजे सिंधी समाज खे इहे शयूं न खपनि। हुननि खे कोन सिंधियुनि में खपे जनम। अधिकतर जी राय थींदव कि असांखे ॿियो किथे जनम मिले, सिंधियुनि में न। हा, पोइ शादी न त न कनि सिंधियुनि में, उहो न उहो ई आहे। सिंधियुनि मां परेशान आहिनि छोकिरियूं मायूं। हा ॾिसो चवनि था न सिंधी छोकिरो न खपे। हा न कंदा, असां ॾिसूं था माहौल, त पोइ छा उहे ॿियो जनम सिंधियुनि में वठणु चाहींदियूं ॼण? न खपे। ऐं जेंट्सनि जो ध्यानु ई कोन्हे हिन समस्या जे पुठियां कि समस्या छा आहे आख़िर, छो नथा छोकिरियुनि खे सिंधी छोकिरा वणनि? सोचे ई नथो कोई। कुझु ग़लतियूं त हूंदियूं छोकिरनि में जेंट्सनि में। हा, ऐं ॿियो ॿुधायांव, खाई पी करे जेको इहो मां कंदा आहिनि न, उहा बर्दाश्त कोन थींदी आहे। इहो थोरो पैग ॿ पी करे पोइ जेके डींगूं हाकींदा आहिनि न, मायूं उन्हनि मां परेशान आहिनि कि भाई उहे त ठीकु आहे, उहे वीचारा परेशान नथा कनि। ही ॾाढा अहिड़ा थींदा आहिनि जो मथो खाईंदा आहिनि पीअण खां पोइ। ज़ाल खे चवंदसि वेह तूं हिते मुंहिंजे पासे में वेह, हाणे मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुध, जेके मुंहिंजो टैलेंट आहे, मां हीअं मां हीअं मां हीअं, मुंहिंजी हिन सां पहचान आहे, हे ॾिस कार्ड ईअं ई आहे। रेनू हे कार्ड मूंखे ॾिनो अथई मुख्यमंत्रीअ जो ख़ासि PA आहे, उन कोई कमु हुजे पंहिंजे भाउ खे कुझु कमु पएसि तुंहिंजे त ॿुधाइजांइ। सुबुह जो उहो ई टिफ़िन खणी दुकान ते पियो थो वञे। त इन मां परेशान आहिनि ॾाढो। ऐं के बिना PA बि ॻाल्हाईंदा आहिनि, के बिना PA बि। त समस्याऊं त आहिनि न, मतिलबु जेंट्सनि में आहिनि। मायूं वरी जलेबियुनि में पूरियूं, मायूं पंहिंजे ग्रुप में का नालो उनजो ई राम राम न चवंदियूं, पंहिंजे पंथ जो नालो खणंदियूं, इन में ई शान सम्झंदियूं। त समस्याऊं त आहिनि, केरु दूर करे भॻवानु ॼाणे, केरु कंदो ख़बर कान्हे, पर ॿोली बचे। हितां असां हिन व्यास गद्दीअ तां त प्रयास कंदा ई आहियूं, अॼु ॾींहं ताईं पिया था कयूं, पहिरीं बि कयो आहे। सिंधी अबाणी ॿोली न, हीअ जग में लीलावंतीअ जो, ही लीलावंतीअ जो आहे, ऐं हू फिल्म में आयो आहे। सिंधी अबाणी ॿोली हिकु फिल्म जो आहे उहो, अम्मी ऐं मम्मी। हा, अच्छा हिकु ॻाल्हि ॿुधायो, असांजे लाइ कहिड़ो संत कम जो आहे? छा उहो जेको सिंधी न ॻाल्हाईंदो हुजे पर डपु ॾींदो हुजे ऐं लोभ ॾींदो हुजे, छा उहो समाज जे कम जो आहे? त असांखे उन संत खे आदर ॾियणु खपे जेको असांजी ॿोली बचाए पियो थो। कोई बि हुजे, किथे बि कोई बि संत हुजे, त असां आदर ॾींदासीं न त बि ॿोली बची वेंदी। सभिनि खे पोइ सिंधीअ में सत्संग करिणो ई पवंदो। जेॾीमहिल भीड़ ॾिसंदा कि ओॾां ई थी वञे, रिस्पॉन्स हुते थो मिले, त उन्हनि खे हर कंहिं हिंदीअ वारो बि सिंधीअ में अची वेंदो। त असांखे अहिड़े संत खे आदर ॾियणु खपे, ऐं जेको धर्म बचाए, असांजो सनातन धर्म ऐं ॿोली बचाए, असांजा संस्कृतीअ जा जेके रिवाज़ आहिनि, परंपराऊं आहिनि, उन्हनि सां बि अवगत कराए।
ॿोली उनखे चइबो आहे जेका असांजी सहज मातृभाषा हुजे, असां बचपन खां ई सिखिया हुजऊं। त मां हेॾां हली वियुमि, बाक़ी पंहिंजो प्रसंग जेको हले पियो थो न, उहो बि इन सां ई मिलतो जुलतो आहे कि सेतु ठही वियो, बांध सेतु अति सुदृढ़ बनावा, देख कृपा निधि के मन भावा। भॻवान राम जे मन खे वणी ॻाल्हि, मजबूत पुल ॾिसी करे, ऐं चली सेन कछु बरन न जाई, गरजई मरकट भट समुदाई। हाणे उन पुल ते सेना हली, हेॾी भारी विशाल सेना हली। सेतु बंद डिग चढ़ रघुराई, चितव कृपाल सिंधु बहुताई। भॻवान राम उन सेतुअ ते चढ़ियो ऐं विशाल समुंड ॾिसंदो पियो हले ॿिन्हिनि साइड। देखन कऊं प्रभु करुणा कंदा, प्रगट भय सभु जलचर बृंदा। जेके उन समुंड जे अंदरि वॾा वॾा जीव हुआ, उहे मथे अची विया। शायदि प्रभु श्री राम उन्हनि खे चयो कि भली तव्हां मथे अची वञो। हाणे उहे मथे अची विया, केॾा वॾा जीव, जीअं वेल मछली थींदी आहे, एॾा वॾा वॾा जीव उन ॿिन्हिनि साइड पुल सां चिपकी विया, ॼण हिकु ॿियो पुल तयारु थी वियो। त हाणे ॾाढी सेना छा कयो, ॾाढी सेना उन्हनि मछलियुनि जे मथां हलणु लॻी ॿिन्हिनि साइड, ऐं का हिन पुल ते हलणु लॻी। के बांदर उॾण जी शक्ति रखंदा हुआ त उहे उॾामी करे हलणु लॻा। मकर नकर नाना झश ब्याला, सत जोजन तन परम विसाला। ऐसे ऊ एक तिन्ह जे खाई, एकन के डर तेप डेराई। त हाणे इहे टिनि प्रकारनि जा रस्ता तयार थी विया। जहिड़ीअ तरह टे मार्ग आहिनि परमात्मा खे पाइण जा, भक्ति मार्ग, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग। त जेके उॾामी करे पिया वञनि, इहो आहे ज्ञान मार्ग। छो त ज्ञान पंख खणी, ज्ञान में पंख हूंदा आहिनि विवेक ऐं वीचार जा, उन सां माण्हू भीड़ खे छॾे करे ख़ुदि यात्रा कंदो आहे। त इहे उॾामण वारा आहिनि ज्ञान मार्गी। जेके मछलियुनि जे मथां था हलनि, उहे आहिनि कर्म मार्गी। छो त कर्म योग में, कर्म जे मार्ग में ग़लतियूं थियण जा चांसिस आहिनि, किरण जा चांसिस आहिनि। हिन मछलियुनि तां बि किरण जा फिसलन आहे, किरण जा चांस। कोई केॾो बि कर्म कांड करे, अहंकार अची वेंदसि, मोह अची वेंदसि, इन करे उहो मार्ग आहे कर्म कांड मछलियुनि वारो। बाक़ी हीअ जेको सेतु वारो मार्ग आहे, इहो भक्तीअ जो मार्ग आहे, जंहिंमें आहे शरणागति। कि हाणे त असांखे पंहिंजो कोई बल कोन्हे, न को तरणु ईंदो आहे, न को उॾणु ईंदो आहे, असांखे बसि हलणु ईंदो आहे। त इहो भक्ति मार्ग आहे जेको शरणागत थी करे हलंदो आहे। त चला कटक प्रभु आयस पाई, को कहे सक कपी दल विपुलाई। उन जी संख्या केतिरी हुई सेना जी, कोई नथो ॿुधाए सघे, नथो चई सघे। भॻवान राम बि खिलण लॻो, अस कौतुक बिलोक दो भाई, बिहस चले कृपाल रघुराई। भॻवान राम जे खिलण जो कारण हिकु इहो बि हूंदो, जो भॻवान राम मन में सोचियो हूंदो कि रावण चए पियो कि ही कॾहिं हिते न पहुची सघंदा, ही कॾहिं समुंड पार करे अची कोन सघंदा। त हाणे ॾिसे उहो रावण कि सॼी असांजी वानरी सेना ओॾां वधी रही आहे। पोइ अची करे सेन सहित उतरे रघुबीरा, कहे न जाए कपि जूथप बीरा। उहा सॼी सेना पार थी, समुंड पार कयनि, ऐं भॻवान राम सभिनि खे चयो कि हिते शिविर लॻायो, ठाहियो, डेरो कयो, टेंट लॻायो, ऐं सभई वांदर वञो पंहिंजे पंहिंजे भोजन जी व्यवस्था कयो, वञी फल खाओ। भॻवान त चयो खाओ जाए फल मूल सुहाए, जेको तव्हांखे वणे, पर उते फल अचनि किथां? त भॻवान जी कृपा सां वणनि में बिना मौसम जे फल अची विया। सभु तरु फरे राम हिते लागी, ऋतु और कुऋतु काल गति त्यागी। फलनि अची विया वणनि में, खाए मधुर फल बिटप हलावहीं, लंका सन्मुख शिखर चलावहीं।
हाणे ये फल बि खाइनि पिया ऐं लंका परे हुई अञा रावण जी, पर उनखे लंका जे तरफ़ चेड़ाइण जे लाइ उन फिटी बि पिया कनि बांदर, कुझु वण कुझु टहनियूं। जंहिं कहूं फिरत निसाचर पावई, कोई भूले भटके राक्षस इन्हनि खे मिली पियो वञे न अगरि बांदरनि खे, त उनखे चक पिया पाइनि। बांदर चक पाईंदा आहिनि न, ऐं उन समय में 14 इंजेक्शन बि कोन हूंदा आहिनि, वञी जेको थियणो हुजे न थियनि, चक पाए छॾे पिया ॾियनि। दस नहीं काट नासिका काना, पंहिंजे ॾंदनि सां चक पिया पाइनि, कंहिंजा नक कंहिंजा कन, कह प्रभु सुजसे देहि तब जाना। ऐं इहो पिया चवनि वञी करे पंहिंजे स्वामी रावण खे ॿुधाइजो असां अची विया आहियूं। इहो कौतुक कनि पिया वानर। ऐं उहे वरी रावण वटि विया, उन जा ई राक्षस नक कन कटाए करे रावण वटि पहुता। ऐं जेॾीमहिल उनखे ॿुधायनि उन्हनि निशाचरनि कि साईं हू त अची विया, जीअं ई रावण ॿुधो कि हू हिते अची विया, त रावण जी जेका ओॾीमहिल स्थिति आहे न, हू 10 मुखनि सां हिकु साथ ॻाल्हाए थो। हू भुलिजी वियो कंट्रोल, हू भुलिजी वियो, पंहिंजी मातृभाषा यादि अची वियसि। मातृभाषा कॾहिं यादि ईंदी आहे? तेनाली रामा ॿुधो अथव न नालो, त जेको हू राजा कहिड़ो, कृष्णदेव राय, उन जे दरबार में हिकिड़ो माण्हू आयो, उहो ॾाढियूं भाषाऊं ॻाल्हाईंदो हो, ॾाढियूं भाषाऊं। ऐं उन इहा ई चुनौती ॾिनई कि मूंखे तव्हां ॿुधायो कि मुंहिंजी मातृभाषा कहिड़ी आहे। तव्हां में एतिरा विद्वान वेठा आहिनि, त राजा चयईंसि ॿुधाईंदासीं। त राजा चई हिन खां कोई विद्वान प्रश्न पुछे अलॻि अलॻि भाषाउनि में, ऐं पहचाने करे ॿुधाए कि इन जो सही उच्चारण कहिड़ी भाषा में आहे। त हाणे विद्वान उन खां पुछण लॻा, मलयालम में, तेलुगुअ में, तमिल में, कर्नाटक में, सिंधीअ में। हू जवाबु ॾींदो वञे, ऐं जंहिं भाषा में जवाबु ॾिए त ईअं ई पियो लॻे इहा ई हिन जी मूल मातृभाषा आहे। सम्झ में ई न पियो अचे कि हिन जी असली भाषा कहिड़ी आहे। सभु मुंझी पिया। तॾहिं राजा चयईंसि तव्हां हीअं कयो, कुझु ॾींहं रहो असां वटि महिमान थी करे, असां पोइ जवाबु ॾींदासीं। राजा तेनालीराम खे इहो कमु ॾिनो कि तूं मूंखे पतो लॻाए ॿुधाए हिन जी असली मातृभाषा कहिड़ी आहे। हुन चई हा साईं मां कंदुमि, हिन खे चयोसि मुंहिंजे घर ई हली करे रहे, मूंखे ॾे सेवा जो मौक़ो। हाणे तेनाली उनखे वठी वियो पंहिंजे घर, रहाईंसि। राति जो तेनालीअ छा कयईं, उहो सुम्हियो पियो आहे, ॾीओ ॿरे पियो, ॿाहिरि पहिरेदार बीठा हुआ। हिन तेनालीरामा उहो ॾीओ विसारायईं ऐं पाण हिकिड़ो भूत जो मुखोटो पाए करे ऐं कारो चोगो पाए वञी पहुतुसि अॻियां, ऐं वरी ईअं उथारियईंसि। हू उथियो, ॾिठईं कोई भूत आहे, ॾीओ ॿरे ई कोन थो। वरी हिन गर्दन खां पकड़ींसि तेनालीअ उनखे, त हुन मां रड़ निकिरी वई ऐं तमिल भाषा में ॻाल्हाइण लॻो, अम्मा अम्मा। पोइ छॾे हलियो वियो तेनाली। ऐं पोइ राजा खे चई साईं हिन जी मातृभाषा अथव तमिल असली। पोइ आयो जेॾीमहिल ऐं पुछईं मुंहिंजे सवाल जो जवाबु मिलियो तव्हांखे? राजा चयईंसि हा तुंहिंजी भाषा आहे तमिल। त हुन चई सही जवाबु, तव्हांखे कीअं पतो? तेनालीअ चयईंसि जॾहिं माण्हू विपत्तीअ में हूंदो आहे या पीड़ा में हूंदो आहे त पोइ उन जे मुख मां मातृभाषा ई निकिरंदी आहे, ओरिजिनल। हींअर जेॾीमहिल रावण ॿुधईं कि असंभव कमु थी वियो आहे, हूअ समुंड पार करे अची विया, सॼी सेना अची वई, त हिकु रड़ निकिरी वियसि। हा त जेके 10 मुख हुआ रावण जा, 10 मुखनि मां हूअ अलॻि अलॻि ॻाल्हाइण लॻो। न त हुनजो पूरो कंट्रोल हूंदो हो कि मूंखे ॻाल्हाइणो छा आहे, केतिरो ॻाल्हाइणो आहे, पर हिते हिन जो भय साफ़ नज़र अची वियो रावण जो। तॾहिं गोस्वामी तुलसीदास लिखे थो, सुनत श्रवण बारिद बंधाना, 10 मुख बोल उठा अकुलाना।
10 मुखनि सां हिकदमि ॻाल्हाइणु लॻो ऐं 10 मुखनि सां छा चवणु लॻो कि छा हू समुंड पार करे अची विया, छा हू बारिधी पार करे अची विया। माना समुंड जा 10 नाला खणणु लॻो अलॻि अलॻि। बांधियो बन निधि नीर निधि जलधि सिंधु बारिश, सत्य तोय निधि कंपत उदधि पयोधि नदीस, उदधि पयोधि नदीस। रावण चवणु लॻो छा हू वन निधिअ खे पार करे अची विया। बांधियो बन निधि नीर निधि, छा ॿिए मुख सां वरी चए थो नीर निधिअ खे पार करे आया आहिनि। माना जल निधि, जलधि टियों नालो समुंड जो 3 मुख सां, चौथो नालो सिंधु, पंजो नालो बारिश, तोय निध, कंपति, उदधि, पयोधि, नदीस, थी विया 10। ॾिसो वन निधि, नीर निधि, जलधि, सिंधु, बारिश, तोय निधि, कंपति, उदधि, पयोधि, नदीश। माना नदियुनि जो स्वामी। 10 मुखनि सां रावण 10 नाला खया हिकु जाई। छो त व्याकुल थी वियो हिकदमि, हू डिॼी वियो थोरो, असंभव ॼण संभव थी वियो हुजे ऐं असली भाषा हुनजी ॿाहिरि निकिरी आई, हुनजो डपु ॿाहिरि निकिरी आयो। जहिड़ी तरह कोई मिले बालक छोकिरो ऐं चए मां आहियां शीतल, त चवंसि पीतल जो पुटु, वरी चवंसि गोधा जो पुटु, अरे मूले जो सोट ई न तूं, लालूअ जो मासात आहे हिकिड़ो ई, पर अलॻि 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 हिन जा जुड़ी ईंदा आहिनि त एॾा नाला निकिरी ईंदा आहिनि न। तीअं समुंड हिकिड़ो ई, पर रावण जे मुख मां 10 नाला निकिरी आया। वन निधि, नीर निधि, जलधि, सिंधु, बारिश, तोय निधि, कंपति, उदधि, पयोधि, नदीस। छो त हू भुलिजी वियो कंट्रोल। इहे सभु व्याकुलता में उन जा नाला निकिरी आया ऐं ॾिठई ही छा थियो, मुंहिंजो कंट्रोल छो न रहियो भाषा ते, वाणीअ ते। ही त सभु दरबारी सम्झी वेंदा मां डिॼी वियो आहियां थोरो, ऐं रावण सच में थोरो त डिॼी वियो हो, न त ही डिॼण वारो त कोन्हे, ही डिॼारण वारो आहे। रावण जो अर्थ आहे रुआरण वारो। रावण उहो शख़्स हो जंहिं जीवन में ॿियनि खे डिॼारियो, सभिनीनि खे डिॼारियो, पाण न डिॼो कंहिंखां, कॾहिं न डिॼो, अॼु थोरो डिॼो आहे। अच्छा, विभीषण जो कीअं आहे चरित्र, हुन कॾहिं जीवन में कंहिंखे कोन डिॼारियो, पर पाण डिॼंदो हो सच ॻाल्हाइण सां रावण खां। पर जेॾीमहिल राम जी शरण में वियो न, पोइ त उन डिॼण बि छॾे ॾिनो। ऐं आध्यात्मिक संपदा जी जेका मूल शइ आहे न, उहा आहे अभय। सत्संग जो असली फल छा आहे? अभय। असांखे अभयता अची वञे। त रावण भॼ डिॼी वियो आहे कि ही समुंड पार करे अची विया, त उन पंहिंजी व्याकुलता खे लिकाइण लाइ कि हेतिरो मुंहं मां निकिरी वियो मुंहिंजे, त उनखे लिकाइण लाइ खिलण लॻो। निज विकलता विचार बहोरी, बेहस गयूं ग्रह कर भय भोरी। ऐं खिली करे उथियो, चई हलो हाणे सभा समाप्त था कयूं, मूंखे कमु आहे थोरो। सियो चई करे रावण ॿाहिरि निकितो। इते असां कथा रखूं था, पोइ वरी ॿुधंदासीं। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। हा, हाणे त वरसी ईंदी बाबा गंगाराम जी 12, 13, 14 ऐं 12 तारीख़ आहे हनुमान जयंती। त असां 12 तारीख़ सुंदरकांड जो पाठ कंदासीं। सत्संग जो जेको समय आहे इहो ई रहंदो शाम जो, पर सत्संग शायदि न थी सघंदो। सुंदरकांड जो पाठ कंदासीं पाण,
जीअं पहिरीं तव्हां सुखमनियूं कयूं अथव न ॾाढियूं, त हिते मिली करे सुंदर कांड जो पाठ कंदासीं। त पहिरियों ॾींहुं वर्सीअ जो इन में थी वेंदो, बाक़ी 2 ॾींहं वर्सीअ जा थींदा, 13, 14 बाबा गंगाराम साहिब जन जी वर्सी उहा करे पोइ वरी इन क्रम ते वरी ईंदासीं। उहो बि ॿुधी वठो कॾहिं ॾिसो विस्पति ईंदो न, उन खां पोइ त उन विस्पति ते सत्संग न थींदो, पोइ सिधो छंछरु ॾींहुं सत्संग थींदो। हीअ हाणे जेको क्रम ईंदो इहो ईंदो छंछरु ॾींहुं, ठीकु आहे। अॼु छा आहे, अञा छंछरु बि कोन आयो आहे, अॼु विस्पति आहे। हा, छंछरु, आर्तवार, सूमरु, हे 3 ॾींहं, तंहिंखां पोइ विस्पति न, सिधो छंछरु, ईअं थींदो, ठीकु आहे न। तूं वञी थी न ॿाहिरि, इन करे न कयूं।